वेठो मूंखे लाखटी ते ॻाल्हि यादि अची वई जेको ज़िक्र शरीफ़ और जीअं वरितो आहे उथियो मासां मिलियो अंदाज़ सां जीअं जमायत असां जीअं हिक ॿिए सां मिलंदा आहियूं कदम चवंदा आहियूं त हे कदम मुंहिंजे मुर्शिद करीम सां लॻल आहिनि जेके भला मां बि हिन दरगाह शरीफ़ जो ख़ादिम आहियां तोखे हिकिड़ी करामत ॿुधायां साईं बादशाह सखी साईं खां मां जंहिं वक़्त में ज़िक्र शरीफ़ वरितो त मूंखे चई फ़क़ीर ज़िक्र जाए थो पर कॾहिं टेलीविज़न उघाड़ी न ॾिसजांइ तस्वीर साईं जन झलियो आख़िर अहिड़ो कमु थियो मां वापारी माण्हू माल जो वापारी हिकिड़े होटल ते ॻाल्हाईंदा वियासीं संगतनि सां मां जे ॾिसण जो शौक़ु न हुयो पर हिकु ॿ तस्वीरां इहे जीअं औरतुनि जूं ईंदियूं आहिनि इन में टेलीविज़न में ईअं मुंहिंजी ओचितो अखि मथे थी पर मां हेठि कयमि शर्मसार थियुमि त मूंखे पंहिंजे मुर्शिद करीम झलियो हो पर मुंहिंजी अखि लॻी आहे हिते वापारी हा होटल ते अचिणो बि पए थो मां तॾहिं पेशेमान थियुमि राति जो जंहिं वक़्त में घर मोटी आयुमि सुतो पियो हा ॾिसां थो त सखी साईं बादशाह जी महिरबानी थी आहे सखी साईं बादशाह आया आहिनि पाण हिकिड़ो चेहरो अहिड़ो जंहिंते ॾेखण ना दिलि ठर पवई सम्झ ख़ैर हक़ीक़ी मिल गया रुख ॾेखण ना रब यादि पवई सम्झ कल्ब दा ताला खुल गया सुझ सुखे वाला उभर पिया सुख सूरे वाला ढल गया मिस्कीन सजण जॾहिं अंगण आ बैठे दुख आंदाई दर्दों वल गया साईं बादशाह आया हन पाण मां सुतो पियो हाँ मुझे सीने ते चढ़ी हिते गाटे ते ज़ोर ॾिनो अथऊं ज़ोर ॾेई हीअं गाटे खां वठी मोह करे चेड़े ॾिस हे रना बि ॾिस पर हिन तरफ़ ॾे मदीने जो साईं थी हे बि ॾिस तूं हिननि खे ॾिसे पियो हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे हिन तरफ़ ॾे निगाह करे या हिन ॾे करे मां चयुमि क़िबला साईं मूंखां ख़ता थी वई मां ओचितो ईअं मुंहिंजी नज़र पई मां त ॾिसां थो मदीने जे साईं जो चहिरो मां कंहिं मुर्शिदनि करीमनि जो चहिरो ॾिसां ईअं चई साईं बादशाहनि जी महिरबानी थी वई ईअं मां जाॻां थो मुंहिंजी घरवारी अची ॾिसे थी मां हीअं तकियां थो वेठो ईअं चे छा आहे मां चयोमांसि चुप करो आहे हिकु मूंखे ख़बर आहे ॿियो मुंहिंजे मुर्शिद खे ख़बर आहे इहो थी मुर्शिद जीअं सहाफ़ी हज़रात सवाल कयो मुर्शिदनि करीम जो जवाब तव्हां ॿुधो प्रीत दे विच असां पी रहंदे न त सजण है मुल्क दा मालिक गुंबेज़ ने ही मुर्दे जीवेंदे ऐं को पीर आखूं या खालिक नफी विचों असबात करेंदा अहिड़ा रखदा है ताल्लुक पर मिस्कीन कदीम करीम दी ज़ात कदीम है बाकी हर शे थी गई हालिक ई सब शे फना थी करीम जी ज़ात कदीम थी मुझे मुर्शिदन करीम जी ज़ात कदीम थी असा जो दोस्त आ सहाफ़ी माइट्रा असा जी ज़ात जो बबरा मोहम्मद राशिद साईं जन जे हुजूर में अर्ज़ कंदासीं त हिनखे औलाद न आहे पिंडाल में हिन जे लाइ औलाद जे लाइ दुआ जी महिरबानी थी सुभान अल्लाह अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद व अला आलि सय्यदना मुहम्मद व बारिक वसल्लम तस्लीमा असांजा मालिक असांजा खालिक या हय्यु या क़य्यूम ए हिन सारे जहान कायनात खे पालण वारा सारी मखलूक जो दुआऊं ॿुधण वारा हिक हिक जे अर्ज़ खे पूरे करण वारा शुरुआत खां वठी तुंहिंजा खज़ाना विरहाइजी रहिया आहिनि कमी कान आई आहे असां बि हे सभु सुवाली थिया आहियूं जेके बि आया आहिनि हे अॼु सुवाली बणिजी आया आहिनि पर तोॾे वास्तो तुंहिंजे महबूब जो खणी आया आहिनि पहिरीं त पंहिंजी रहमत ॾे पंहिंजो रज़ामंदो ॾे गुनाहनि असांजनि खे बख़्श करे छॾ आमीन पर जॾहिं तुरमीज़ान बीहंदी अलाए त कहिड़ा कहिड़ा गुनाह हूंदा तूं पंहिंजी बेकिनार रहमत सां उन्हनि गुनाहनि खे अॼु ई असां ग़रीबनि जे लाइ लिखी छॾ त बख़्शे छॾींदोमांइ उन खां पोइ पंहिंजे सोणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सची ग़ुलामी हित बि ॾे सकरात में बि ॾे क़ब्र में बि ॾे क़यामत में बि ॾे पोइ वरी मुर्शिद कामिल जी निस्बत ॾे उन खां पोइ दुनिया जूं नेमतूं बि ॾे तोखां सभु कुझु घुरंदासीं नेमतूं आख़िरत जूं बि त दुनिया जूं बि जन खे औलाद न आहे तन खे औलाद बि ॾे जन खे औलाद आहे त मिठड़ी वफ़ादार रब जी फरमा बरदार मदीने जे साईं जी फरमा बरदार अबे जी फरमा बरदार आमीन आमीन उन खां पोइ रिज़्क़ में बरकतूं करे ॾे खाऊं खाऊं तुंहिंजो खाऊं खपायूं खपायूं तुंहिंजो खपायूं न दुनिया खुटाए सघे न असां खुटाए सघूं माण्हुनि जो मोहताज बि न कर मानीअ जो मोहताज बि न कर मुंहिंजा मालिक साईं
असांजा सदाई सुवाल क़बूल कर जेके सिकनि था औलाद जे लाइ कुन फयकुन जा मालिक उन्हनि खे औलाद बि ॾे अॼु जहिड़ा सुवाल खणी आया थी सभु क़बूल कजां आमीन आमीन ला इलाहा इल्लल्लाह